सतनाम सत श्री सुखमनी साहब जो जे मेहमान दादा प्यारे साईं लक्ष्मण दास जन ॿुधाई गुरबाणी जा खुद सागर आहिनि मथों ॻाइण त पर नेम जे करे प्रेम सां श्रवण कयूं। साहिब हिन पद में वैष्णु जी पिण जी महिमा दर्शाई आहे। वैष्णु छा खे चइजे? श्री राम वैष्णु सो जिस ऊपर सुप्रसन्न वैष्णु सो जिस ऊपर सुप्रसन्न ऊपर सुप्रसन्न विष्णु की माया ते होए भिन्न ओ श्री राम राम मिठो राम राम आ विष्णु की माया ते होए भिन्न वैष्णु सो जिस ऊपर सुप्रसन्न वैष्णु सो जिस ऊपर सुप्रसन्न श्री राम वैष्णु सो सही मारा में जंहिंखे साहिब वैष्णु ठाराइनि था उहो ई वैष्णु आहे जंहिं ते प्रभु जी परम कृपालता थिए थी। पूर्ण तरह सां प्रसन्नता प्रभु जी जंहिं प्रभु प्यारे जे मथों बणिजे थी उहो ई वैष्णु थी सघे थो। और वैष्णु विष्णु की माया ते होए भिन्न ये भगवान जी जेका त्रिगुणी माया प्रकट थियल आहे इन्ही खां जेको भिन्न थिए श्री राम। त्रिगुणी माया में भी दर्जा आहिनि। पहिरियों तमोगुण खां वैष्णु थे प्रभु कृपा करे भगवान जी गीता हिकु श्रेष्ठ आहीनो हिन अंतःकरण खे शुद्ध करण जे लाइ पूर्ण ज्ञान 18 अध्याय में सभु ॼाणायो थे भगवान। तमोगुण जा लक्षण, रजोगुण जा लक्षण, सतोगुण जा लक्षण। तमोगुणी प्रक्रियाऊं छॾे वरी रजोगुण खां भी मथे चढ़े आख़िर सतोगुण भी तमे रज खां श्रेष्ठ तव आहे। हिकु उत्तम रस्तो आहे ॾाढो सुंदर। पर इहा भी पक कान ॾिनी वई आहे त सतोगुण सां ई प्रभु खे पाईंदो श्री राम। काथे जेकॾहिं ॾिठो वियो त सतोगुणनि में ई वधीक अहंकार ॾिठो वियो। विकार खां अहंकार जीव खे वधीक नाश कंदो आहे। विकारी पुरुष कॾहिं भी शर्मसार थी सघंदो आहे, अहंकारी खे शर्मसारी भी न ईंदी आहे। राम इन जे लाइ इन टिनी खां भी मथे दर्जो थी वञे। विष्णु की माया ते होए भिन्न विष्णु जी माया त्रिगुणी आहे इन खां भिन्न थी वञे श्री राम। भाव उन जी सहज वृत्ति बणिजी वञे। सहजे जागे सहजे सोवे गुरमुख उस्तत नींद न होवे श्री राम। जो बन जावे सहज में ताही में चित दे जेका संतन वृत्ति धारिया महान पुरुषन वृत्ति धारिया साधु बोले सहज सुभाए। बस सहज ही सहज। सहज नालो ज्ञान जो आ। सुंद में संतन जो बोधदास आए का नाम सहजा तो गए का नाम मुक्ता। जेकी सहज में अची वञे ठीकु आहे। वयो त मुक्ति जे आयो त प्रभु जे जंहिं भी रूप में अचे, चाहे गारिन जे रूप में अचे चाहे महिमान जे रूप में अचे, जंहिं भी रूप में जेकी भी आयो, बुरो आयो भलो साम्हूं जेकी भी आयो, जहिड़ी भी परिस्थिति साम्हूं आई प्रभु जे तरफां श्री राम। बस स्वीकार करके जेकी अचे तो प्रभु जे तरफां इहा स्टेज थी वञे तॾहिं पूर्ण वैष्णु आहे। पोइ उन्हनि महान पुरुषनि जो अवगुण भी गुण थी पवंदो आहे। जंहिंखे शास्त्र निंदियो आहे उन्हनि महान पुरुषनि मां कॾहिं अहिड़ा निषेध खाधा नशा भी वर्णन था, पर उहे उनजे सिमरण में साधक बणिजी विया, भजन में साधक बणिजी विया।
पर भजन आहे भोग जे पासे विरती आहे त उहे नशा हथों विनाश करण वारा बणिजी विया उन्हनि जे लाइ। विष्णु की माया ते हुए भिन्न, उन्हनि महान पुरुषनि जी विरती कहिड़ी बणिजे थी जेके विष्णु जी माया खां भिन्न थियनि था। कर्म करत होवे निह करम, कर्म करत होवे निह करम, तिस वैष्णु का निर्मल धर्म, ओ तिस वैष्णु का निर्मल धर्म, कर्म हो करत होवे निह कर्म, कर्म करत होवे निह कर्म। श्री राम भगवान गीता में चयो अकर्मं कर्मं श्रेष्ठ, न करण खां करण भलो। श्री राम पहिरियों न करण वारा कम छॾे पोइ करण वारा करे, माना शुभ कर्म जो पहिरियों सुभाउ धारे। श्री राम मुंहिंजा कर्तव्य कर्म छा आहिनि, मुंहिंजा फर्ज़ छा आहिनि, प्रभु जे प्रति, परिवार जे प्रति, संसार जे प्रति, उहे सभिनी फर्ज़नि जो पूर्ण तरह सां पालन करे। जॾहिं शुभ कर्म जी हुनजी वृत्ति बणिजी वेंदी, अंग बणिजी वेंदो, स्वभाव बणिजी वेंदो, तॾहिं स्वयं कर्म असांजा निष्काम बणिबा वेंदा। श्री राम कामना खां सहजी सुतती रहत थी वेंदा, निष्काम बणिजी वेंदा। तिस वैष्णु का निर्मल धर्म, सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म, हर को नाम जपे निर्मल कर्म। हृदय में हरि जो नाम जपे करे जेकॾहिं असां कर्म कंदासीं त तॾहिं असांजो उहो कर्म निर्मल बणिजी पवंदो। न त कर्म बि असांखे जनम ॾींदो, पर उहो कर्म जनम न ॾे। श्री राम उहो तॾहिं बणिबो जॾहिं हृदय में बैलेंस बराबरि रहंदो, न हर्ख में, न शोक में, न घटि में, न वधि में। नाम बैलेंस बराबरि करण जे लाइ हृदय में नाम जपे करे कर्म कंदो त हिन जीव में विषय वासनाउनि खां, अधिक कामनाउनि खां और अहंकार खां रहत थी वेंदो और उनखे कर्म जी भास न थींदी। त उनजो उहो कर्म कयल श्रेष्ठ कर्म थी पवंदो, उहो ई धर्म बणिजी पवंदो, निर्मल कर्म बणिजी पवंदो। कर्म करत होवे निह कर्म, हाणे साहबनि कलयुग में अहिड़ो कुझु चई छॾियो आहे, इहा वृत्ति बणिजी वई आहे जो धर्मी धर्म करहे गावा है। जेके पाण खे, जेको बि पाण खे धर्मी मन में थोरो बि भाए थो, इहा ॻाल्हि यादि रखी छॾियो, ऐं मन में भाए मां धर्म जो कमु कयां थो, सत पासे वञणो, चाहे कंहिं ते दया करणी, भाए विधे माहे कयां थो पियो, उहो फल त तंहिं महिल ई पंहिंजो नाश थो करे। कलयुग में धर्म करण वारा धर्म जे करण खां अॻु में पंहिंजो फल ख़तमु करे छॾनि था। इहा कलयुगी पुरुषनि जी वृत्ति थी वञे। धर्मी धर्म करहे गावा है और मंगए मोख द्वार, चाहिनि था मूंखे फल सुठो मिले। फल जो ज्ञान ई न आहे बाबा असांखे। संत टेऊंराम नीति शास्त्र में चयो, आद फल विचार के काम पीछे तुम करो। असांजो सॼो जीवन जो लक्ष्य ई धन प्राप्त करण थी वियो आहे, जहिड़े बि तरीक़े सां प्राप्त थिए। श्री राम जीव जी छोटी बुद्धि थी वई आहे। दुकान ते पहुतो, सौदो ॾिनई, मोट में पैसा मिलिया, उन महिल सम्झे थो त मां हेतिरो कमायो। श्री राम इन खे ई जीवन जी हिकु सफलता भाए थो। सत्संग में अधिक टाइम लॻी वियो, उन खे चए थो देरि थी वई। दुकान जे शब्द खे कॾहिं देरि नथो चए, घर में वेहण खे देरि नथो चए, पर सत्संग में वेहण खे, छो जो उनखे ॼाण नथी पए त सत्संग बि मुंहिंजे लाइ आहे, हितो ई ज्ञान प्राप्त करणो आहे। ज्ञान रक्षक आहे, सत्संग रक्षक आहे असांजो। श्री राम इहो नाम धन असांजो जमा थींदो, आपतकाल महिल कमु ईंदो। सतगुरनि लिखियो पंहिंजी बाणी में, गुर शेवा ते सुख उपजे फिर दुख न लॻे आहे। पाण खां पुछूं असां कॾहिं गुरु नानक जे दरबार में बुहारी पायूं था और चाहियूं था दुख लहे, इहो ध्यान में नाहे त असां शेवा कयूं। श्री राम धन खपे दान कयूं, सुख खपे शेवा कयूं, पर उहो फल ॾिसण में जे नथो अचे त असां उहा शेवा नथा कयूं, दान नथो थिए। श्री राम पहिरियों फल जी ॼाण रखी करके असांखे कहिड़ा कहिड़ा श्रेष्ठ फल मिलणा आहिनि, उन्हनि कमनि वरी करण खां पोइ बि फल जी इच्छा न रखूं।
बस कर्म करत होए निह कर्म, कर्म सेवा करत होए निह कामी। सेवा करण में भी कोई कामना न रखो तो तिसको हो तो बराबर स्वामी। श्री राम तरी साहब चंदा कर्म करत होवे निह कर्म, तिस वैष्णु का निर्मल धर्म। और काहू फल की इच्छा नहीं बाँछे, काहू फल की इच्छा नहीं बाँछे। केवल भगत कीर्तन संग राचे, श्री राम राम। ओ केवल भगत कीर्तन संग राचे, काहू फल की इच्छा नहीं बाँछे। श्री राम कंहिं भी फल जी इच्छा न रखे। बाबा ये माया भी प्रभु परमात्मा ठाही, हे चोलो भी ठाहे, माया अहिड़ी भुलाइण वारी ठाहे जीव खे, पर वरी बचाव खातो संतन जे रूप में मोकिलियां। जंहिंजे मुख मां हे बाणी निकिती, ऋषिन मुनिन जे प्रभु जन ते कृपालता कई, उनजे अनुभव प्रगट थियो, उनजे मुख मां वाणी निकिती जंहिंमें वेद शास्त्र ऋषिन मुनिन ठाहिया, मान प्रशंसया। श्री राम त असां उहा आईनो अॻियां रखूं त असांजी देही सफल छा में थींदी। देही छाजे लाइ मिली आहे? शेवा जे लाइ। दुकान ते ॿुहार पाईंदे उमिरि गुज़री वञे या घर खे इन खे शेवा न चइबो आहे। शेवा जेको ॿिए जी भलाई में कमु थिए। श्री राम हा उहो बि कर्तव्य कर्म तॾहिं थींदो जॾहिं असां इन दायरे खां मथे चढ़ूं। असांजा ओलिन फर्ज़ आहे, पहिरीं शरीर मिलियो आहे, इन जी पालना कयूं, पोइ परिवार निमत मिलियो आहे, परमात्मा ॾिसूं असांखे अमानत तौर उन्हनि जी पालना, तंहिंखां पोइ अॻिते कुझु नज़र अचे। पर एसि ताईं सीमित थी वियासीं श्री राम त पोइ दुनिया में यश कोन हलंदो, उन शेवा जा फल कोन मिलंदा। शेवा जे वारनि जो यश हलंदो जेको उन दायरे खां अॻिते वधंदो। देही जो धर्म आहे शेवा। मन में सुठो चिंतन हले, बुद्धि में सुठो निश्चय थिए, सुठो वीचार ते तत्व ज्ञान जो असां हृदय में निश्चय थिए। श्री राम प्राणनि में भगवान जो नाम हले, चित्त में प्रभु जो चिंतन हले, इहे सभु कर्म थींदा हलनि, पर निष्कामता में ॿिए जी भलाई थींदी हले। असां कंदासीं, उन जी मोट जो प्रतिफल हिन खे ई मिलणो आहे। हे केतिरो कंहिं सां भलाई करे सघंदो, केतिरी कंहिंखे मदद करे सघंदो, शेवा करे सघंदो। श्री राम जेतिरो कंदो उन जो मोट जो प्रतिफल हिन खे मिलंदो। जेतिरो गुप्त रूप सां कंदो, निष्काम थी कंदो, ओतिरो हिन खे मोटी फल मिलंदो। तंहिं लाइ चवनि था जेके जेके माया खां भिन्न थिया महान पुरुष जन ते प्रभु जी कृपालता थी, कर्म करत होए अन्य कर्म, तिस वैष्णु का निर्मल धर्म, काहू फल की इच्छा नहीं बाँछे, केवल भगत कीर्तन संग राखे। हृदय में प्रभु जो सिमरण करणो और पंहिंजो शेवा में पंहिंजे तन खे लॻाए रखणो। मन तन अंतर सिमरन गोपाल, मन तन अंतर सिमर गोपाल, मन तन अंतर सिमरन गोपाल, सबहु पर होवत कृपाल। ओ सबहु पर होवत कृपाल, मन तन अंतर सिमरन गोपाल। मन में तन में सिमरन गोपाल जो प्रभु जी यादगिरी, प्रभु जी यादगिरी जंहिंजे हृदय में ईंदी, और तन में श्री राम प्रभु जो ज्ञान जंहिंजे हृदय में धारण थींदो, तो अखियुनि जी दृष्टि जॾहिं बि खणंदो श्री राम, तॾहिं सभ में साईं ॾिसण जी कोशिशि कंदो, प्रयास कंदो सभ में साईं ॾिसंदो। पिरियां संदे पार जी मिड़े मिठाई, काने कड़ाई जे चखे चेत करे, सभु ॿोली साईं जी पियो ॿुधंदो। श्री राम राम
सभु ऊपर होत कृपाल। इहा ॻाल्हि सम्झी करके हो सभिनी जे मथां कृपाल थी रहंदो, कंहिंजे मथां कोई बि नाराज़ कोन। श्री राम। बसि इहा पुरुष उन जी विरती थी वेंदी जंहिं ते प्रभु कृपालता करे, टिनी गुणनि खां न्यारे रहण जी। आख़िरी में साफ़ फतवा में चवनि था, आप दड़े और नाम जपावे, आप दड़े और नाम जपावे, आप दड़े और नाम जपावे। श्री राम। पंहिंजे हृदय में प्रभु जे नाम खे दृढ़ करे जपायो उन्हनि याद जिन पंहिंजे हृदय में नाम खे दृढ़ कयो। श्री राम श्री राम श्री राम। सचो अमृत आहे बाबा। हे कथाऊं कीर्तन सभिनी नाम जपण जे लाइ महिमा चवंदा। आख़िर में रहे नाम साईं जो। बसि चल हर समय हर सांस में प्रभु जो नाम सिमरण थींदो रहे। अलाए कहिड़ो सांस मतां खाली न वञे। श्री राम। महान पुरुष पंहिंजे हृदय में नाम दृढ़ करे तॾहिं सभिनी खे जपाईंदा। नाम जपाईंदा रहंदासीं, जपींदा रहंदासीं। नानको वैष्णु परम गत पावे। संतन मां इहा सदमती मिले थी, जंहिंखे पंहिंजे मन में धारणो करे पंहिंजे ॿुधी में मन खे उन गति ते हलायूं त आख़िर परम गति जी प्राप्ति थी वेंदी, जीवन जी मुक्ति थी वेंदी संसार मां। श्री राम। तो पाण बि हृदय में नाम जपियो, ॿियनि खे जपायूं, ॿारनि खे बि, घर में बि सभिनी सां राम राम। ॿारनि खे बि सतनाम जो नालो जपायूं, असां राम राम जो नालो जपायूं। भव चिंता शोक सभु दूर थी वेंदो, पर खुली दिलि सां, चपन में न, कंहिंजो थोरो न, मथों बार सम्झी न, पर जेतिरो हृदय भाव सां भॻवान जो नालो चवंदासीं। श्री राम श्री राम। आप दृढ़े और नाम जपावे, नानको वैष्णु परम गत पावे। नानको वैष्णु परम गत पावे। सुखमणि सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। ओ भगत जना के मन विश्राम। सुखमणि सुखमृत प्रभु नाम, सुखमणि। श्री राम। ॿिनी तुकनि जी महिमा साईं गाड़ ॿुधाया आहे। बसि अमृत जंहिंजो नास न थिए, अमृत उहो भॻवान जो नाम आहे, जिन खे हृदय में धारण सां जीवन जो सदाईं सुख रहंदो। कल्ह कानपुर खां हिकु महले जी पंचायत मुखी हिते आयल आहिनि, उन्हनि जो स्वागत आहे। झूलेलाल साईं जो प्लाट मंदरु ठाहिण लाइ वरितो अथऊं। मां पंहिंजनि खे वेनती रखी, कानपुर ख़ुदि महानगर आहे, पर हिन दर तां आयो ख़ाली न थींदो। चोॾस ते हर वक़्तु अहिड़ी प्रक्रिया न हलाइबी। आश्रम जे तरफ़ां उनखे शेवा में 5,000 ॾिना वञनि था, और ॿुधायो अथऊं त उते पेंशन चयो आहे त तव्हां 10-15 ॾींहं खां पोइ अचो त पोइ शहर में त जाइज़ ईअं आहे त जंहिं महले में ठाही थी वञे, सार्वजनिक कार्य आहे, व्यक्तिगत न आहे, त पहिरियों उहो पंहिंजो पंच कार्य कनि, पंहिंजे जेके वठी रहिया आहिनि। तंहिंखां पोइ सॼो नंगर पियो आहे, तंहिंखां पोइ मथां असां हुन सां शेवा में हाज़िर आहियूं। जेका कानपुर जी संगत आई आहे, मां हुनखे वेनती करे छॾींदुमि। दुबई कहिड़े महले जा? दोबोली जा पंच आया आहिनि। कानपुर जेका हिते संगत आयल आहे, मुंहिंजे तरफ़ां इहा वेनती रखी छॾींदुमि उन्हनि खे, जॾहिं बि उन झूलेलाल जे प्लाट जी शेवा लाइ अचनि, जी पंहिंजे प्रेम सां शेवा कंदा। ठीकु आहे साईं। हे गोविंद हे गोपाल केशव माधव दीन दयाल, हे गोविंद हे गोपाल केशव
हे गोविंद हे गोपाल केशव माधव दीन दयाल हरे नारायण गोविंदा भज राधे कृष्ण गोविंदा 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 हे गोविंद हे गोपाल केशव माधव दीन दयाल गोविंद हे गोपाल केशव माधव दीन दयाल हरे नारायण गोविंदा भज राधे कृष्ण गोविंदा 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 श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय बोल राम कृष्ण भगवान भगवान की जय बोल गुरु नानक देव की जय सतगुरु वसण घोट की सतगुरु साईं खोताराम राम साहेब की जय सचे साईं सतराम दास साहेब की जय अमर श्री साईं कमराम साहेब की जय सखी बाबा सुदाराम साहेब की जय सर्व संतन महात्माओं की जय सर्व संतन को साधु